हाणे वरी जॾहिं ॾिसूं था हाणे क़ुर्बानी वारी ईंदा पाण वेठा आहियूं हा। हिसाब सां, सही त हाणे कल्चर डिफरेंट थी वियो आहे। अॻे ज़माने में इहो त को पहरू को छेलो को मिसाल को ढोर ढगो उज़ाई कबी त पंहिंजे घर जे लाइ थोरो रखबो, न त पाड़े ओड़े में ग़रीब गुरबे में मुस्तहक में विरहाइबो। घणो विराए हाणे फ्रीज़र पंहिंजा हाणे फ्रीज़र बर्बाद भरिया भरियल यार रखो। लॻा वरी पिया आहिनि। अच्छा ईअं बि थिए थो लोड शेडिंग आहे, पोइ वरी असां ईअं बि ॾिठो आहे, तव्हां हा। ॾिठो हूंदो त सही। उहे वरी उछलाइनि बि था माण्हू, अलाह अकबर, ज़ाया जॾहिं करणु ख़राब थी थो पसंदि था वञे त कनि। ज़ाया हा, थिए थो। बिल्कुलु सही। ईद या अहिड़ा जेके बि ॾींहं आहिनि हाणे ॼण त उहे बसि अलामती तौर ते थी विया आहिनि, बाक़ी जेको उन्हनि जो पुठियां मक़सदु आहे कंहिंजी मदद कजे, कंहिंसां गॾिजी हलिजे, ईसार हुजे, हिकु अहसासु हुजे, उहो ॼण त घटिजी वियो आहे। ऐं हिकिड़ो आम तौर ते जुमिलो ॿुधंदा आहियूं असां त 50 साल पहिरियां माहौल ॿियो हो, माण्हुनि में मोहबत हुई, अॼु उहा न आहे। उहो छाजे करे न आहे? छा अहिड़ा छा थियो जो इहे सभु शयूं ख़तमु? मूं अॻु में तव्हांखे ॿुधायो, तव्हां सही चयो, या साईं बि इहो अॻे त मोहबतूं हुयूं न साईं। मां हिकिड़ो पंहिंजे ॻोठ में मिसाल थो ॾियांव त ॻोठ नंढड़ो हीअं चौधारी माना साईं हुयो, चौधारी घिटुनि में घर ठहियल आहे, वाह, नाना ॾाॾा चाचा मामा नानियूं सॼो कौल सॼो कौर माना। पोइ उन में असां, मां, मुंहिंजो वालिद साहब, मुंहिंजो नानो, नाने जो भाउ, मुंहिंजो भाउ, 10-15-20 माण्हू निकिरी सभिनी घरनि में वेंदा। वाह, सभिनी घर में शरबत जो डुक या बिस्किट या मिठाई। पोइ वरी जे रहिजी आहे वरी उहे ॿियो फेरो ॾेई वरी सभिनी साईं तव्हां मां यादि कयां, मां लिखां पियो पंहिंजूं यादूं हुन में इहे शयूं, त मूंखे ॾाढो हिकिड़ो अजीब इहो लॻे थो। ऐं तंहिं ज़माने में साईं इंसान में हाणे उहा शइ ॼण अॻु इंसान में हिकिड़ो अख़लाक हो ऐं पंहिंजाइप हुई ऐं अशराफ़त हुई। असांजा वॾला, मुंहिंजो नानो डिप्टी इहो डायरेक्टर हो एजुकेशन साईं अलाम दाऊदपुर साहिब जे अंडर इंस्पेक्टर हो। शाम जो ओताक ते वेहण ग़रीब गुरबो आयो त उन ग़रीब खे जेको आहे सो जीअं अॻु में ॿुधायो ॾियण, देगियूं लहंदियूं मानियूं कराइण, त उहो एॾो हिकिड़ो फज़ीलत भरियो माहौल आस्ते आस्ते ख़तम थी वियो माहौल। साईं माण्हुनि में लालच अची वई, माण्हुनि में पैसे जी घुर अची वई, माण्हू हाणे उहा ॼण शइ न रही आहे। ॿी ॻाल्हि त गुरबत बि वधी आहे साईं। असां पिया चाहियूं त जीअं हुकूमत आहे, मिसाल हुकूमत ईद जे मौक़े ते हिकु नयूं शयूं पैदा करे, ग़रीबनि लाइ को सुठो रोज़गार हुजे, वरी कुझु मिले, वेचारियूं औरतूं आहिनि, हाणे चङनि घरनि जूं औरतूं मायूं वेचारियूं घरनि में सफ़ाई करे रोज़गार करे कमाई थियूं, त ग़रीब आहिनि माण्हू, गुरबत वधी आहे न। त हाणे या यूनिवर्सिटी आहे, तव्हां उस्ताद पढ़िया आहियो, साईं यूनिवर्सिटी में रहियो, मां यूनिवर्सिटी में, असां ॾिसूं था त असांखे केतिरो अफ़सोस थो थिए त उहा शइ ॼण ख़तमु थी वई आहे, निकिरी वई आहे। न त अॻे इहो न हो ईअं, ऐं तमामु ख़ुशीअ सां वक़्तु गुज़रंदो हो, ऐं हाणे उहो माण्हू गुरबत वधी वई आहे।